भाई करूँ प्रेम थी को जशन बशन थियो कोने दुश्मन मुआए ना दांत मान थिए ने गाल से जाके भाई तो दिलवारी कही है तो को छोकरा मवादा कोता तरबानूर कना दस्ता तई मायनी जना तयुस्ना कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू 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 कोता मना जादू कोता मना जादू कोता तयसना कोता मना जादू तयसना कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू 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 कोता मना जादू कोता जादू गए चुशी जुल्मा मका मन बाजगा कमोरे बेका ओ जादू गए चुशी जुल्मा मका मन बाजगा कमोरे बेका तयसना 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 कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू 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 कोता मना जादू कोता मना जादू कोता तयसना कोता मना जादू तयसना कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू कोता मना जादू कोता मन जादू कोता जादू 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 कना तरबानूर कना दस्ता तई गमनी जना ओ वादा कना तरबानूर कना दस्ता तई गमनी जना तयसना 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 कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू 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 कोता मना जादू कोता मना जादू कोता तयसना कोता मना जादू तयसना कोता मना जादू तो दिल को ते मनी दीवाना जादू कोता मना जादू कोता मन जादू कोता जादू 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 ईद लगी भैया हमारा तो ईद के बारे में तो छा सोचो यार गाल तो हक जी कही है पर हल हलू जांच वाली को मुर्गो ईद वाली कपड़ा करूँ हलो जानी एक बार लोग को लकाशी रही है हलता हलू के डेली करको पोथरे वाला हलू कहीं वाले घर टुकू ना वो जेको खंड चाय पत्ती तवा
खणी था अचूं साल ॿिनि जो पाण राशन जमा थी साल वियो जो न थियो त 4 ॾींहंनि जो थिए। पर हल टुकूं रहो पाण खे जेको माल लता आयो हल ॾिसूं था। बस पोइ उठ बस हाँ, उठ दे हल, नज़र में डाली टुकूं था पंहिंजो। अरे केड़ा आयो ब्यो? हला ब्यो। अरे केरे किथा आया हो? सर असीं गरीब आहियूं खाली नसवारी डप ते वेठा असांखे छॾे ॾियो बाबा। रात जो 2 बजे थिया न अञा रसवारी डप ते हलो थाणे हलो। जी तव्हां चओ थी असीं करे था वठूं असांखे थाणे न वठी हलो बस जी अमी चवंदा थी असीं कंदासीं। हाणे तो कम वारी ॻाल्हि कई आहे न। साईं पैसा हुजनि हा असीं राति जो घटि में रुलूं हा असांखे गुटका आहिनि चओ तव्हां ॾेई छॾियो बाबा। वॾा ॾे ख़बर वॾा रात जो टाइम लॻो पियो सही आहे 2 बजे टाइम लॻो पियो ये गुटका सही आहिनि वठ वठूं वॾा अचे हा ये ॾिना आहिनि 3 सही आहे रात जो टाइम लॻो वॾा पोइ असांखे इजाज़त आहे असीं वञी सघूं था। हिन बार माफ़ करियां थो ॿिए वारे गली में आईंदे लाइ न ॾिसां न त ऐसे जो कड़क आयो आहे त असांजी नौकिरी वेंदी हली ॿिन्ही वर्दी लही वेंदी हली। साईं असांजे अबनि ॾाॾनि में तौबा कई जे आईंदे लाइ घटि में वञी असांखे कोन ॾिसणो बसि। ठीकु आहे हलो हलो हलो। चलो भाई रहमान काफ़ी ॾींहंनि खां आयो आहे को दुआ सलाम कई या इन ॻाल्हि ते आउं बि काफ़ी टाइम खां वठी सोचां पियो त छो कोन राब्तो कयो आहे। वॾा दीवान भतो ॾियण खां इनकार करे विधो आहे। दीवान जी एतिरी हिम्मत थी वई जो भतो ॾियण खां इनकार करे थी। उनजो कारण रहमान आहे जेको दीवान भतो पाखे ॾींदो उहो अञा रहमान में रहमान जी एतिरी हिम्मत जो फिरोज सां बग़ावत कई ताके फिरोज पासे भरोसो करे वरी ग़लती कई है पाण त दीवान मां माल जड़ियो माल। दादा चवई त सच पियो पर फिरोज खां पाण दुश्मनी करे वॾी ग़लती कई। रहमान फिरोज सां धोखो करण वारे जो अंजाम मौत आहे मौत।
दिल शाकिर रहमान सां गद्दारी करण वारे जो मौत आहे की ॾिसमूं लाशनि जा ढेर हणी छॾिया आहिनि ऐं तुंहिंजो रहमान पिड़ छॾे भॼी वियो आहे। हाणे रहमान खे ख़तमु करणु तुंहिंजो कमु आहे। जी फिरोज तूं हुकम कर। रहमान खे ख़तमु करणु मुंहिंजो मक़सदु आहे। पोइ हलो पंहिंजे अॾे ते। अरे मांग साहब तव्हां अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? अचो वियो। अदा आबिद अचानक की शहर में तव्हांजो अचणु थियो? दावे तोखे त ख़बर आहे भाई केॾो शौक़ु हो रिपोर्टिंग में। 6 महीना अॻु हिन शहर में आयो की ख़बर न चार इन सिलसिले में हिन शहर में आऊं आया आहियां। अदा आबिद तव्हांखे तो ख़बर आहे पंहिंजो वास्तो हिते चङनि भलनि सां आहे। को मसइलो कोन्हे, पाण अॻिते हली इहो कमु पाण करे वठंदासीं। हाणे तव्हां अचो त पाण कुझु हलंदी। डमला यार ये जानी मावाली न तो दिसे बटरी जान हले हली तो दिसू हाल हवाल पूछा करी। एक छड़ी जानी मवाली नालो रुगो केसू रो छड़े सफा किथे वे अरे ने भागे नालो तो जी वरतो रे पांजो यार है बचपन जो यार है यार रुगो केस टप रुगो छड़ तने वरी पूछा आजा करियो माने किते मिली है अगर पूछा कर हां आ छड़ी दूर पाए उन्हीं में चोरी करने वाले मैं मारा है मागे वो वरी पाए यार दुख दुख में भाई कम आयो है। ये गाल भी सच्ची है यार। पूछा करना जरूरी है। हलो मत हल हलो ती चो अरे मुझे भाई गाड़ी सर करे दीवान कैसा कर रहे अॼु होशियार थी रहिजाऊं। मूंखे रिपोर्ट मिली आहे फिरोज खान जा माण्हू पाण ते केॾी महिल हमलो कंदा तव्हांखे हर वक़्तु रेडी रहणो आहे। साथी होशियार थी फिरोज पुॼी वियो आहे। तो छा समझो तू मुझे माण्हुनि खे बतो ना ॾींदे ऐं तोखे छॾे रहियो। हाँ फिरोज मूंखां ग़लती थी वई जो मूं रहमान ते भरोसो कयो तो तोसां मूं गद्दारी कई इन करे मूंखे माफ़ कयो। फिरोज जी माफ़ी कॾहिं बि कोन्हे इहा ॻाल्हि कंदी।
हाँ तोखे फिरोज तुंहिंजी ज़िंदगी तोहफ़े में ॾे थो। तो सिर्फ़ु 5 मिंट आहिनि, जेतिरो जल्दी थी सघे हितां निकिरी सघे निकिर। चाहिए न तो पढ़ाई बनी खराब करेली रही साने मारा न समय भजो। जानी मवाली नथो ॾिसी है। अरे इन मवालियो तू नालो ही ना वठे, किथे किथे रो केसूं थो छॾे, रो केस पाड़े में मलेरिया गैस्ट्रो कंहिं फैलाई आहे, इन मवाली त फैलाई आहे। हाँ सॼो कमु इनो थियल आहे। ऐं हींअर तो यादि कयो आहे घणी करे पुछंदो हिते अची। अरे मवाली अची वियो। मवाली अची वियो। यार हमारे मुझे टिटका एडी नफरत है, ओड़े पाड़े वाला कौन दा सवन में हमार संगदार में आने मयार ना रही, आने पंजी यारो यारी है। अरे मवाली, अरे मवाली भी जानी मवाली मवाली भी। वो मुझे जानी खे को समझाए छा थियो चेदा रुठो थो वञे यार यहाँ से, रुठो थो वञे यार यहाँ से, अची हिन खे को ज़िदता हटाए छिनियूं थो वञे प्यार यहाँ से, होए होए छिनियूं थो वञे प्यार यहाँ से, मुझे जानी खे को समझाए रुठो थो वञे यार यहाँ से, हाय हाय रुठो थो वञे यार यहाँ से। अरे मुंशी पाए तरजा जेके ॾुआरी आहिनि उन्हनि जो फाइल, उन सां गॾु ख़ासि फाइल फेरोज़ जो फाइल बि मूंखे खपे। एजा सिपाही जेके तो मूं फाइलूं चवणो जल्दी खणी अचनि। जी सर, खणी थो अचां। सर पंहिंजे तरह जे जेके ॾुआरी आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड आहे।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केड़ा हाल है? किस के गांव के केड़ा खुश के सभी से जो हो ममता कीअं अचण थियो? कीअं गरीब गए जी याद कए? ना सर एॾो को ख़ासि कमु कोन हो, अदा जो कमु हो तव्हां सां मिलण हलिया आयासीं तव्हां ॾांहुं। हा हा हुकुम करियो, तव्हां सां गॾु आहियूं। सर मुंहिंजो भाउ 6 महीना अॻु हिन शहर में ड्यूटी जे सिलसिले में आयो, उन जे लाइ पुछा अछला आयो आहियां तव्हां खां। हाज़र भाउ, तुंहिंजो भाउ मुंहिंजो भाउ आहे ऐं तव्हां रिपोर्ट अॻु में लिखाई आहे? सर हाणे शहर में पहिरीं चक्कर आया आहियां। चलो ठीक है, कोई मसलो कोन। मुंशी यो रिपोर्ट लिखिए। जी सर। तव्हांजे भाई का तस्वीर वगैरह? सर तस्वीर वस्वीर में कार्ड है। चलो ठीक है, ये दियो कम जाए। मुंशी तस्वीर सर ही त 2 हफ़्ता पहिरीं फिरोज़ जे माण्हुनि खे फाज़ल चौक ते मारे छॾियो। ये छा पियो चई वॾा मुंशी? छा चई रहियो आहियो? बाबा इहा हक़ीक़त आहे। मुंशी ईअं नथो थी सघे, मुंहिंजो भाउ मूंखे साथ नथो छॾे। हा बिल इहा ॻाल्हि न आहे। इहो हिकिड़ो मुंशी इन खून में केर केर मलूस है? सर फिरोज़ ऐं रहमान आहिनि। रहमान कौन छे? ना पुट ना, तू कानून हथ में न खण। तुझे भाउ जा जेके कातिल आहिनि 24 कलाक जे अंदर ऐं थाणे में लॉकअप कंदुसि। ममता हलो सर हाणे तव्हां में ई आसरो आहे असांजो। बाबा बेफिक्र रहो, तूं बेफिक्र रहो। खुदाया क्यों है वक्त अते ना के गरीब ते, खुदाया क्यों है वक्त अते ना के गरीब ते, परेशान आहे गई पहुंचे नसीब ते, परेशान आहे गई पहुंचे नसीब ते, खुदाया क्यों कसम आता तुझी कबर जी मिट्टी जी जेसी ताईं मां न वेंदो जेसी न तुंहिंजा कातिल मारियां पा। खुदाया क्यों है वक्त अचे न के गरीब ते, अखिड़िन में ख्वाब सुख जा वेला थो काटे दुख जा, कंदो नाहे दाह तोड़े है पाथो गुज़ारे दुख जा, अखिड़िन में ख्वाब सुख जा वेला थो काटे दुख जा, कंदो नाहे दाह तोड़े है पाथो गुज़ारे दुख जा, नींदो कमयार नाहे अज़ीज़ करीब ते, नींदो कमयार नाहे अज़ीज़ करीब ते, खुदाया क्यों है वक्त अचे न के गरीब ते, खुदाया क्यों है वक्त अचे न के गरीब ते। खुशियन खां दूर आहे बेबस मजबूर आहे, तंग थी हालातुन खां रोआ तो ज़रूर आहे, खुशियन खां दूर आहे बेबस मजबूर आहे, तंग थी हालातुन खां रोआ
खुदा ममताज़ केतिरा ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजे भाउ जे कातिलनि जी का ख़बर न आहे आख़िर ही छा करे रही आहे पुलिस। भाबिद सबर कर, सबर का कम वठ। केतिरो सबर कयां आख़िर केतिरो। भाउ मुंहिंजो मोह आहे पुलिस वारनि जो न तक मूंखे लॻो आहे जेका तुंहिंजी राय, आऊं तोसां गॾु आहियां ऐं मुंहिंजो साथ हमेशह तोसां गॾु रहियो आहे ऐं रहंदो। पोइ मूंखे फिरोज़ ऐं रहमान जो अॾो ॾेखार। फिरोज़ जे अॾे सां त आऊं न वाक़ुफ़ आहियां, बाक़ी रहमान जे अॾे जी मूंखे ख़बर आहे। पोइ देरि छा जी, हल त हलूं रहमान जे अॾे ते। त पा हलूं वे गाॾी ते। रहमान जो अॾो वीर। दिलदार अंडे हूंदे खां वठी चोरियूं कयूंसीं, चकारियूं कयोसीं, पैसा लुटियासीं, माण्हू बि मारियासीं जाम, घणनि जा घर यतीम कयासीं, पर हाणे बस थी वई। पोइ तुंहिंजी छा सलाह जेकी तव्हां जी मर्ज़ी। कोई मूं त सोचियो आहे हथियार फिटा करियूं ऐं पंहिंजे पाण खे कानून जे हवाले कयूं। वॾा जेकी तव्हां जी मर्ज़ी। रहमान तूं आई? हा आऊं आहियां बदनसीब उहो रहमान। आख़िर तुंहिंजो मसइलो छा आहे? यादि कर तो मुंहिंजे भाउ अब्बास खे फाज़ल चौक ते मारियो। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। तुंहिंजे भाउ खे मूं न शाकिर मारियो आहे, शाकिर। तो ते कीअं एतबार करियां? अगरि तोखे यकीन न आहे पोइ वठ। अचे थी रहमान गोली। अभी मूंखे माफ़ कर। जेका पाण वाइदो कयोसीं आऊं चुकाए न सघां। शाकिर ॾिठे आबिद, तोखे यकीन थियो कि तुंहिंजे भाउ जी मौत जो ज़िम्मेवार केरु आहे? ही शाकिर हो, शाकिर। हाँ रहमान तूं मुंहिंजे भाउ जो कातिल न आहीं। हाणे यकीन थी वियो मुंहिंजो। पोइ छा सोचियो आहे? मिलाए हथ, करियूं दुश्मननि जो ख़ात्मो। रहमान हाणे तोसां गॾु आहियां।
शाकिर दे ख़बर भला रहमान जो छा कई फिरोज कल उनजो भाग भलो मुंहिंजे हथियार मां गोलियूं ख़तम थी वयूं इन जे करे हू बची विया। शाकिर तोसां गॾु एहसानी घोड़ू आहे उन्हनि जी ख़बर ॾे किथे आहिनि भला? हू मुक़ाबले में मारिजी विया ऐं जान बचाए भॼी आयो आहियां तो ॾियां। वाह शाकिर वाह, तू फेरोज़ जो बात ईअं ई बुद्धले नंगर उतां पिड़ी छॾे भॼी आहे। फिरोज हथियार साथ छॾे ॾिनो पर हुन सां हिकु अमरा ॿियो बि गॾु हो। आख़िर इहो शख़्स आहे कहिड़ो जंहिं रहमान खे सपोर्ट करे ऐं फिरोज़ सां मुक़ाबले लाइ तयारु पियो करे? आबाद के पाण 2 हफ़्ता अॻु फाज़ल चौक ते जेको मारियासीं उन जो भाउ आबिद। अच्छा त पोइ रिपोर्टर जो भाउ आहे? पोइ अचणु ॾे हुनखे।